मेड़ भरिसां ॻोठ मसूम साहड़ जो रहिवासी पुरहित ड्राइवर सदाकत अली साहड़ पंहिंजे वालिद फ़क़ीर इमदाद अली साहड़ ऐं क्लीनर ग़ुलाम मोहम्मद सोलंकी सां गॾु एहतिजाज कंदे दाहियो आहे त मां मेहड़ ऐं सदी मुसाणी रूट ते डॉटसन हलाईंदो आहियां। सुबुह जो मेहड़ स्टाफ वटि बजणा जेके खोसाज़ाद जा ॿुधाया असांखे मियां नसीर मोहम्मद जे लाइ डॉटसन सवारी लाइ हलण जो चयो। असीं हुननि सां सवारी खणण लाइ मियां नसीर मोहम्मद वञी रहिया हुआसीं त मियां नसीर मोहम्मद पहुचण खां पहिरीं साॻियनि माण्हुनि टिनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खे घुराए असांखे बिहारे हथियारनि ज़ोर ते जगमाल बणाए असांजी अखियूं हथ पेर ॿधी डॉटसन 97 मॉडल KG 5897 ऐं 2 मोबाइल फ़ोनूं ऐं ₹1800 रक़म फुर करे फ़रार थी विया। हुननि चयो त असीं अहिड़ी NC हद जी पुलिस खे दाख़िल कराई आहे पर पुलिस का कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हुननि IG सिंध ॾे IG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल डॉटसन ऐं ॿियो सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।